Please subscribe Sindhi Programs. मुझो दारू दबा तुझो दीदार तारू भाई बरन तुझो दीदार मत खार हकीम बन के बेकार दिखार हकीम बन के बेकार मुझो दारू दबा तुझो दीदार मुझो दारू दबा तुझो दीदार Pinky, you were absolutely awesome. You made everyone shake to their tunes, and as
always, you are always a rock star in your sexy shades. Keep up the good work and love you. Take care. I'll see you super soon. पिंकी माइदा सानी सुरीली कलाकार आहे ऐं मौज मचाए सघे थी. शी इज़ अ परफॉर्मर एंड शी इज़ डूइंग वंडरफुल. जबरदस्त आवाज. शी इज लता मंगेशकर ऑफ सिंधी. बहुत बढ़िया पिंकी जी अमेजिंग. और सिंधीअ में मां चवंदुमि त अहिड़ो प्रोग्राम, अहिड़ी डेडिकेशन ऐं अहिड़ो जोश जेको उन्हनि असांजे हिन विच में ॾेखारियो, अमेजिंग. मूं अॼु ताईं जेतिरा बि सिंधी कलामनि जो वॾो शौक़ीन आहियां, मां वटि वॾी सिंधी जी कलेक्शन आहे, पर मां एतिरो चवंदुमि अॼु पिंकी जेको हिन महफ़िल में पंहिंजी आवाज़ जो जादू जॻायो आहे, असां सिंधी ज़ातीअ खे उन ते फ़ख़्रु आहे. भाई बेहतरीन प्रोग्राम आयो, एवर सीन इन माई लाइफ. सबको बांध के रखा था, सब क्या झूम रहे थे, वो सिर्फ एक पिंकी की वजह से. माना शी वॉज टू गुड. माना सॼे प्रोग्राम में हुन सॼो सभिनी खे ॿधी वरितो ऐं जान लॻे छॾी. पिंकी कॉन्ग्रेचुलेशन. हिप हिप होरे. कीप इट अप. ब्यूटीफुल. त मूंखे ॾाढी ख़ुशी थी कि हिकु सिंधी छोकिरी तमामु सुहिणे नमूने ॻाए बि पई, परफॉर्म पई करे. इट वॉज ग्रेट. It was a very unique program, something different. असांजी भेण पिंकी अॼु सॼे ऑडियंस खे नचायो आहे. रेयर ऑफ द रेयर. सभु सिंधी झूमी विया, सिंधियत जी लहर मची वई. मां पिंकीअ खे वाधायूं थो ॾियां. भॻवानु करे हिन खां वधीक शो करे दुनिया भर जे सिंधियुनि ताईं पहुचे ऐं मां चाहींदुसि अञा वधे वीजे. भॻवानु हुनखे वॾी हयाती ॾिए. महिरबानी.